सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो त मन तवद्दा फअहसन अलवुदू, तव्हां जेको माण्हू सुहिणे नमूने सां वुज़ू करे सुम्म खरज आमिदन इला सलाते, ऐं पोइ घर मां इन नियत सां निकिरे त मां मस्जिद में वञी निमाज़ अदा कयां। मा कान यअमिदु इला सलात, जेका निमाज़ उन जे मथां फर्ज़ आहे, इन इरादे सां निकिरे त मां मस्जिद में वञी निमाज़ पढ़ां। पंहिंजे घर में वुज़ू कयईं, पाक साफ़ थियो, साफ़ सुथरा कपिड़ा पातईं, ऐं पोइ इन नियत सां निकितो त वञी मस्जिद में फर्ज़ी निमाज़ अदा कयां। व इन्नहु यक्तुबु लहू बिइहदा खुतवतैहि हसनतुन व तुमहा अनु बिल उखरा सय्यतन, पहिरीं विख खणंदो आहे त अल्लाह ताला हुन जा गुनाह बख़्शे माफ़ कंदो आहे, ॿी विख खणंदो आहे त अल्लाह ताला हुन जे दर्जात खे बुलंद फरमाईंदो आहे। फ़इन्नहु समिअ अहदुकुमुल इक़ाम, पोइ तव्हां मां जॾहिं को माण्हू इक़ामत जो आवाज़ ॿुधे, फला यसउ, पोइ तकड़ न करे, निमाज़ जे लाइ तकड़ भॼन आहे न हिकिड़ा माण्हू, बाबा जल्दी वञी तकबीर में पहुचा, तव्हां घर मां निकिता आहियो निमाज़ जे इरादे सां, मदीने वारो साईं थो फरमाए तव्हां गोया के निमाज़ में शामिल थी चुका आहियो। हाणे निमाज़ जोटण जी ज़रूरत न आहे, तव्हां चओ त निमाज़ में बीहंदसि त पोइ निमाज़ में आहे, न, तव्हां घर मां हिन नमूने सां निकितो, वुज़ू कयव, निकितासीं त फर्ज़ निमाज़ वञी अदा कया, तव्हां घर मां निकितो तव्हांजो निमाज़ जो अजुर लिखजणु शुरू थी वेंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो मन ततहर फी बैतिही, जेको माण्हू घर में पाक साफ़ थिए, वुज़ू करे, साफ़ सुथरो थिए, पोइ सुम मशा इला बैत मिन बुयूतिल्लाह, पोइ अल्लाह जे घरनि मथां के घर ॾे पंधु करे वञे, लियक़दिया फरीदतन, इन नियत सां निकिरे त मां अल्लाह जे फर्ज़नि मथां, फरीदतन मिन फराइदिल्लाह, अल्लाह जे फर्ज़नि मथां को फर्ज़ अदा करे अचां, माना निमाज़ पढ़ी अचां। कानत खतवताहु इहदाहुमा तहुत्तु खतियतुन व उखरा तरफउ दरजतन, मदीने वारे साईं फरमायो कदम कदम जे बदिले अल्लाह हुन जा गुनाह धोई साफ़ करे छॾींदो आहे ऐं हुन जे दर्जात खे बुलंद फरमाईंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह, विख विख तव्हांजी अजुर वारी आहे, विख विख तव्हांजी अल्लाह ताला वटि मक़बूल ऐं मारूफ़ आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल कलिमतु अत्तय्यबतु सदक़तुन, पाकीज़ा ॻाल्हि कयो न, इहो तव्हांजे लाइ सदको आहे। सुठी ॻाल्हि कयो, वेठा आहियो थिया, अजाई गुफ़्तगू या डाड़ बटाक, कंहिंजे मथां तोहमत, कंहिंजे मथां बुरी ॻाल्हि चओ, ईअं न कयो, सुठी ॻाल्हि कयो, इहो तव्हांजे लाइ सदको आहे। व बिकुल्लि ख़तवतिन यमशीहा इला सलाति सदक़तुन, ऐं तव्हां जेके विखूं भरे मस्जिद ॾे पंधु करे था अचो त विख विख तव्हांजी अल्लाह ताला सदके जो सवाब अजुर लिखी छॾींदो। सुभान अल्लाह। ओड़ा तव्हां उठ ख़ैरात कयो, बकर अल्लाह जी राह में ख़ैरात कयो, अल्लाह जी राह में तव्हां पैसा ख़ैरात कयो। हाणे वुसत न आहे केरु साईं मुंहिंजा बकर ख़ैरात करे, केरु उठ वठी ख़ैरात करे, मस्जिद ॾे विखूं खणी हलो, विख विख जे बदिले अल्लाह तव्हांखे उठ ख़ैरात करण जेतिरो अजुर ऐं सवाब था कनि। सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत ज़ैद बिन साबित रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे तो कुंतु अमशी मान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां हिकिड़े ॾियारे महबूबन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां गॾु मस्जिद ॾे वञा पियो। सुभान अल्लाह। कुर्बान वञे हिन सोबत तां, कुर्बान वञे हिन कचहरी तां, हिन पंध तां, चए तो महबूबन करीमन सां गॾु हलां पियो, नानो नुरीदु सलात, असां चऊं पिया त जल्दी मस्जिद में पहुचूं, हली निमाज़ पढ़ूं। व कान युकारिबुल खुता, पर मदीने जा ताजदार हलनि पिया त नंढड़ियूं नंढड़ियूं विखूं खणी पिया हलनि, न त हूअं साईं जन हलंदा हुया न, वॾियूं वॾियूं विखूं खणंदा हुया, हलण में तकड़े हलंदा हुया, वॾियूं विखूं खणंदा हुया, पर जॾहिं मां मस्जिद ॾे पिया वञूं त साईं जन नंढड़ियूं नंढड़ियूं विखूं, होरिया होरिया नंढियूं नंढियूं विखूं पिया खणनि। फ़क़ाल अतदरून लिमा उकारिबुल खुता, तव्हांखे ख़बर आहे, साईं जन पुछा कई, तव्हांखे ख़बर आहे त मां नंढियूं नंढियूं विखूं छाजे लाइ थो खणा, सबब पुछा कयो। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, ॿुधायो। अल्लाह व रसूलुहु आलम, अल्लाह ऐं हुनजो रसूल बहितर ॼाणींदा, जो सबब छा आहे। साईं फरमायो ला यज़ालुल अब्दु फी सलातिन मा दाम फी तलबिस सलात, इन्नमा फ़अलतु हाज़ा लितक्सुर खुताय फी तलबिस सलात। साईं करीमन फरमायो इन जे करे जो जेको बानो निमाज़ जे लाइ कदम खणंदो आहे, विख विख जो अल्लाह हुनखे अजुर अता फरमाईंदो आहे। मुंहिंजी दिलि चए थी जो मां मस्जिद ॾे विखूं खणां न,
घणियूं नंढियूं विखूं खणंदुसि त घणियूं विखूं थींदियूं इन जे करे अलाह मूंखे विख विख जो अजर ऐं सवाब अता फरमाए सुभान अल्लाह ऐं साईं फरमायो तवज्जो हजरत सैयदना अबू उमामा बाहिली रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत करे फरमाए तो साईं फरमा अल गुदू वर रवाहु इलल मस्जिद मिनल जिहाद फी सबीलिल्लाह जेको सुबह जो सवेर ता विखूं भरे मस्जिद दे विंदा आयो सुबह जो सवेर या वर रवाह या सिज लड़न का बाद में जेको ज़ोहर नमाज थींदा आयो फजर नमाज से या ज़ोहर नमाज से जेको ता विखूं खणी ईंदा आयो इहो इए आ जो तवा अल्लाह जी राह में जिहाद करण जे ला वञी रहिया आयो होदा को काफरन सा मुशरिकन सा अल्लाह जे नाले ते विढ़ण निकरे उनके जेतिरो कदमन जो अजर मिलंदो विखुन जो अजर मिलंदो एतिरो फजर नमाज से अचण वारे के अल्लाह अजर ऐं सवाब अता फरमाईंदो सुभान अल्लाह ऐं साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो ही अजीब हदीस आहे तवज्जो जो तो बुधाया मुझे दिलबर नबी फरमायो हजरत सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी आका करीम तो फरमाए मन मशा फी ज़ुल्मतिल लैल इलल मस्जिद जेको माण्हू रात जे अंधेरन में मस्जिद में पंध करे फजर नमाज ते तो ऊंधे लगी पई हूंदी आहे सवेर आयो या इशा नमाज ते ता वञूं त ऊंधे लगी पई आहे परे खां पंध करे थो अचे आका करीम फरमायो जेको अंधेरे में रात जो पंध करे मस्जिद में ईंदो आहे लकी अल्लाह अज़्ज़ व जल बिनूरिन यौमल क़ियामत क़यामत जे ॾियारे जॾहिं इहो बानो अल्लाह सां मिलंदो अल्लाह इनखे नूर सां भरे छॾींदो इन जो चेहरो नूर वारो हूंदो इन जा कपड़ा नूर वारा हूंदा इन जे सिर ते ताज नूर वारो हूंदो चइनी पासे नूरन जूं लाटूं हूंदसि जेको रात जे वक़्त में मस्जिद ॾे पंधु करे वेंदो आहे ऐं महबूबन करीमन फरमायो बशिरिल मशाईन फी ज़ुल्म इलल मसाजिद बिनूर ताम यौमल क़ियामह खुशखबरी जो उन्हनि खे खुशखबरी जो बिशारत जो उन्हनि खे नूर जी क़यामत जे ॾियारे मुकम्मल नूर जी जेके रात जे ऊंदह में मस्जिद दे पंधु कंदा आहिनि सुभान अल्लाह हिकिड़ो सहाबी हुजे साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो अखियुनि खां नाबीन हुयो अखियुनि खां नाबीन हुयो उन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजा दिलबर नबी मूंखे इजाज़त ॾियो त मां घर में निमाज़ पढ़ा अज़ान रात जे वक़्त में अचां थो पंधु परे आहे अखियुनि खां नाबीन आहियां घर मुंहिंजो मस्जिद खां दूरा हुआ पंधु परे करे अचणु मुंहिंजे लाइ मुश्किल आहे साईं फरमाया अज़ान जो आवाज़ ईंदो आहे तुंहिंजे घर में चई हा या रसूल अल्लाह अज़ान जो आवाज़ ईंदो साईं फरमाया पोइ तुंहिंजे लाइ लाज़िम आहे त मस्जिद ॾे पंधु करे ईंदो कर मस्जिद में अची जमा सां निमाज़ पढ़ंदो कर पोइ उन सहाबी छा कयो जो मस्जिद नबवी खां पंहिंजे घर ताईं हिकिड़ी डोर लॻाए छॾे रस्सी बदिराए छॾी उन में हथ विझी मस्जिद नबवी ते ईंदो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन जी विक विक अल्लाह इन जे दर्जात खे बुलंद करे छॾींदो आहे इहो सहाबी हुजे सो वॾी उमिरि जो हुयो कुराड़ो वॾी उमिरि जो सहाबी हुजे ऐं उन वटि उठ बि हुयो ऐं इस्तेमाल जे लाइ हदीस मुबारका में आहे त खच्चर बि हुयो उठ बि हुयो ऐं घर उनजो मस्जिद नबवी खां परे हुयो चाहे हा त उन उठ ते चढ़ी वञे हा पर उहो पंधु करे वेंदो हुयो मस्जिद नबवी में निमाज़ पढ़ण जे लाइ पहिरें पंधु वेंदो हुयो सुवारी ते न वेंदो हुयो त साहबा किराम चयोसि त तूं कुराड़ो माण्हू आहीं वॾी उमिरि जो माण्हू आहीं सुवारी ते चढ़ी वञ सुवारी ते चढ़ी मस्जिद में निमाज़ पढ़णी आहे चई त न मूं पंहिंजे दिलबर नबी खां पुछा कई ॿुधो हुयो करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू मस्जिद ॾे पंधु थो करे अब्दल्लाहु लहू फिल जन्नति नुज़ुलन कमा गदा औ राह सुबुह जो शाम जो जेको मस्जिद ॾे विखूं खणी वेंदो आहे न उनजी विख विख जन्नत में लहण वारी हूंदी आहे वरी जो सुभान अल्लाह ऐं हुन साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो कद जम अल्लाहु लक ज़ालिक कुल्लहु तो जेको पंहिंजी सुवारी छॾे ऐं मस्जिद दे विखूं पंहिंजो इस्तेमाल कयूं क़यामत जे ॾियारे इहो सुवारियूं अल्लाह भलियूं बणाए तुंहिंजे लाइ इहो जमा फरमाईंदो मन तोखे बुराक ॾींदो तोखे जन्नत जूं सुवारियूं ॾींदो जेको तूं मस्जिद ॾे पंधु करे वञी थो मुंहिंजा दोस्तो मस्जिद जेके परे खां अचनि था उहे अञा वधीक ख़ुशि नसीब आहे तव्हांखे अल्लाह विख विख जो अजर अता फरमाईंदो अल्लाह ताला शान जेसीं जेरा आहियूं तेसीं जिस्म में एतिरी तवानाई ताक़त ॾे जो शाल मस्जिद जूं विखूं असांखां अल्लाह न खसे असांखां इहा कुवत न खसे जो असां मस्जिद जे बजाए पंहिंजे घर में निमाज़ पढ़ण वारा जो असांजे टंगुनि में अल्लाह मरंदे ताईं एतिरी कुवत ॾे जो असां मस्जिद जा पंधरा कंदा रहूं अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए
अल्लाह आमीन। रहमतिक या अरहम।